बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गालड़ी राज़िक आंदी रास तैश के शाबाश जे मोहब्बत की मेड़िया सजीरन महफिल में असी जे करे बिदाई जो बैग न पढ़ंदा से असांखे कुछ न वणंदो अवां सभिनी जी आजियां आयल मेहमाननि जे लाइ मलिक चंगेज़ खान हूअं त असांजी तकरीब अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जो तॾो आहे ऐं मलिक चंगेज़ खान खे गुज़ारिश कंदुसि त पाण चली आजियां जे हल्फ़ अवां ताईं पहुचाइनि। कब से आस लगी दर्शन की कोई काबिल एहतराम हाजी रमजान बालारी साहब, डॉक्टर अनवर बालारी साहब, कामू खान ब्राह्मणी साहब, अली दोस्त बालारी साहब, स्टेज ते वेठल असांजो शेख अब्दुल्ला साहब, हिते आयल मेहमान जेके अॼु गंगूमल अवां सभिनी ॿी शाम कढी आहे सो अवां सभिनी जी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जो अॼु हिते पंहिंजो क़ीमती टाइम कढी आया आहियूं। सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां हिते जेके साफ़ी दोस्त वेठल आहिनि उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, तव्हांजी महिरबानी। असां काफ़ी टाइम खां दोस्तनि जी इहा सोच हुई त गंगूमल जे मान में को प्रोग्राम रखूं, सो दोस्तनि जूं सलाहूं हुयूं, सो अॼु ही प्रोग्राम तश्कील ॾिनऊं जो हिते पाण सभु गॾु मौजूदु आहियूं। गंगूमल हिकिड़ो चवंदा त गंगूमल हिकिड़ी ब्रेंड आहे, गंगूमल हिकिड़ो नालो आहे, गंगूमल हिकिड़ी सोच आहे। ऐं चवंदो त असां सां गंगूमल खे कोई तक़रीबन 20 खां 25 साल थिया आहिनि। गंगूमल हिकु सोच ऐं मुस्तक़िल मिज़ाजी, हिकु जॻह ते बीहण वारो माण्हू ऐं हक़ ऐं सच लिखण वारो माण्हू, कॾहिं बि कंहिं ॾाढ जे साम्हूं कंहिं जबर जे साम्हूं गंगूमल न झुकियो हूंदो। सो अॼु ही सभु पाण गॾु थिया आहियूं त गंगूमल खे असां सभिनी जे तरफ़ां असां सलाम था पेश करियूं त अहिड़ा माण्हू घटि पैदा थींदा आहिनि। जॾहिं गंगूमल असां सां गॾु हो, शुरूअ खां वठी गंगूमल हिकिड़ी सोच हुई, तॾहिं असांखे यादि आहे त गंगूमल हिकु चकर भोताल जे ख़िलाफ़ या उते बुलाकन में रहंदे कुझु लिखियाई त गंगूमल जे फादर ते, गंगूमल जे भाउरनि ते प्रेशर पियो त बाबा गंगूमल खे चयो तव्हां न लिखो, ऐं गंगूमल ते प्रेशर पियो। गंगूमल चयो बाबा छा बि थिए आउं पंहिंजो पीउ छॾींदुसि, पंहिंजा भाउर छॾींदुसि, ऐं सभु कुझु छॾींदुसि, पर आउं सच लिखण न छॾींदुसि। तो अहिड़े दोस्त जी हौसला अफ़ज़ाई करणु, अहिड़े दोस्त खे इज़त ॾियणु ऐं अहिड़े दोस्त खे मान ॾियणु, ऐं सम्झां थो त अहिड़ा माण्हू घटि पैदा थींदा जेके गंगूमल जहिड़ा जिन हक़ ऐं सच लिखियो आहे पंहिंजे सच ते बीठा आहिनि। तो अॼु ही सभु दोस्त उनजे करे असां गॾु थिया आहियूं। असां गंगूमल जे मान में ही सॼो प्रोग्राम रखियो आहियूं ऐं हिन प्रोग्राम जो मेज़बान बि आऊं आहियां ऐं जेको मैनेजमेंट कई आहे उहा अब्बास फाउंडेशन कई आहे, पर मेज़बानी मूं आऊं थो कयां। दावत मुंहिंजे तरफ़ां आहे जो अवां जेके बि दोस्त आया आहियो, असां उन सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं त अव्हांजी महिरबानी। अॼु असां गंगूमल जे मान में इहा शइ रखी आहे, सुभाणे गंगूमल खां गंगूमल जहिड़ो को ॿियो दोस्त थींदो त असीं उनजे मान में बि अहिड़ी दावत रखंदासीं। असां पंहिंजे दोस्तनि खे हौसला अफ़ज़ाई करण लाइ करे असां पंहिंजे दोस्तनि जी जेका
मेहनत है उनखे असां उजागर करण लाइ करे असां पंहिंजे दोस्तनि जी अगरि हौसला अफ़ज़ाई कंदासीं त यकीनन गंगूमल जहिड़ा ॿिया इलाही पैदा थींदा। गंगूमल जी पोस्ट लाइ असां बुलाखन जा हिकिड़ो तहफ़ो आहे, पर गंगूमल उहा ॻाल्हि जो गंगूमल जे पोस्ट लाइ माण्हू इंतज़ारु कंदा त सुभाणे गंगूमल कहिड़ी थो पोस्ट थिए। अगरि गंगूमल जी पोस्ट बची न ईंदी त माण्हू चवंदा अलाए या छा थी वियो। सो गंगूमल असां सम्झूं था त हिकिड़ो जेको भोतार को निज़ाम आहे उनखे तोड़ण में, माण्हुनि खे शऊर ॾियण में, माण्हुनि खे ख़ौफ़ ऐं डपु कढण लाइ करे गंगूमल जेका महिनत कई आहे आउं वटि उहा कंहिंखां लिखियल कान्हे। अहिड़ा दोस्त, अहिड़ा दिलेर माण्हू अहिड़ा घटि पैदा थींदा आहिनि ऐं जेको सो गंगूमल जहिड़ा ऐं सम्झां थो चाहियां वेलकम चऊं था, महिरबानी अव्हांजी जो असांजे प्रोग्राम गॾु थियूं साथ ॾिनो, अव्हांजी महिरबानी। गंगूमल जे सिंधू जी मान में रखियो इहो प्रोग्राम हिकिड़ो बहितर इंसान, हिकिड़ो बहितर दोस्त उनजे हौसला अफ़ज़ाई लाइ सॼो प्रोग्राम रखियो हुयो। असां चऊं था त जेको बि दोस्त महिनत कंदो, जेको बि दोस्त हिन ज़ालिमाणे निज़ाम जे ख़िलाफ़ उथी बीठा, जेके बि दोस्त महिनत कई आहे उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां सलाम था पेश करियूं त जेके बि असां दोस्त गॾु आहिनि सभिनी जी महिरबानी। सो अॼु ही प्रोग्राम असां इन जे करे रखियो, गंगूमल जी गंगूमल कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे ऐं गंगूमल हिकिड़ो महिनती इंसान, हिकिड़ो जफ़ाकशी माण्हू आहे। हीअ माण्हू काफ़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि जॾहिं गंगूमल पोस्ट लिखंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि बाबा गंगूमल खे घाटा पैसा मिली विया, पर असां इहा हल्फ़िया चऊं था त गंगूमल कॾहिं बि असां खां ठहियो पर कंहिं बि माण्हूअ खां के ॿ रुपया बि न वरिता हूंदा। पर माण्हू ख़राबु करण वारा चवंदा आहिनि बाबा गंगूमल अॻियां पोस्टूं टे चारि चाढ़ियूं, गंगूमल खे घाटा पैसा मिली विया। पर बलालम गंगूमल उहो माण्हू आहे जो कॾहिं बि गंगूमल न विकियो आहे न झुकियो आहे। गंगूमल सदाईं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। सो अॼु हिते गंगूमल खे असां जेका भेटा पेश था करियूं त इहा गंगूमल जी जेका दिलेरी, जेका महिनत, जेका मुस्तक़िल मिज़ाजी आहे उहा ई गंगूमल जी जे करे असां हिते सभु दोस्त गॾु। अलाह ताला गंगूमल खे सेहत ॾे, गंगूमल खे जेको सो अॻ भरो करे, गंगूमल खे सेहत ॾे, इज़त ॾे। गंगूमल असांजो दोस्त अॼु हुनजे करे गॾु आहियूं।